नाज़रीन ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त सियारे जी मुंद ईंदे ई खाजनि समेत ॿियनि ख़ुश्क मेवनि जी खपत में इज़ाफ़ो थी वियो आहे। सागर ज़िले में खाजो जजे मिक़दार में पोखियो वेंदो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंबर। उत्तर जूं थधियूं हवाऊं खुलंदियूं आहिनि त थधि में इज़ाफ़ो थींदो वेंदो आहे ऐं आहिस्ता आहिस्ता सियारो पंहिंजी मस्ती में अची वेंदो आहे ऐं माण्हू सीउ खां बचण लाइ जिते जिस्म ढकण लाइ गरम कपिड़ा ख़रीद कंदा आहिनि उते जिस्म में खाद खुराक लाइ ख़ुश्क मेवे जो इस्तेमालु वधीक थिए थो। बादाम, अखरूट, अंजीर, नेज़ा, पिस्ता ऐं खाॼनि जे विकिरे में बि तेज़ी ईंदी आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ वयासी इलाइक़नि में खाॼो वधीक पोखियो वेंदो आहे। हिन महांगाई जे दौर में हर शइ महांगी आहे, उते ख़ुश्क मेवे जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त ग़रीब माण्हू बादाम पिस्ता त नथो खाई सघे पर खाॼो बि संदसि खाइण खां चढ़ी वियो आहे। खाॼे जो अघु हिननि एतिरो कयो आहे जो वठण खां बि महांगो थी वियो। असां ग़रीब मिसकिन अचूं था वठण जे लाइ मतिलबु 200 रुपया किलो, 250 रुपया किलो और 160 रुपया किलो इहो हिसाब पियो हले। सागर ज़िले जे चकन वारे पासे वारियासी इलाइक़नि में बि खाॼो जजे तइदाद में पोखियो वञे थो। सागर जो खाॼो मिठो ऐं ज़ाइक़ेदार थिए थो, जंहिंजी ख़रीदारी लाइ परे परे खां ख़रीदार अचनि था। असांजे सागर जो खाॼो जेको आहे मशहूरु आहे, परे परे जा माण्हू अचनि था वठण जे लाइ। ये पहिरीं रेट थोरो हाई हो, हाणे थोरी नॉर्मल आहे पोजीशन। लॉकडाउन जे करे जेको रेट बिल्कुलु किरियल आहे। सागर जो जेको माना माशाल्लाह मिठो खाॼो थी पंहिंजो सागर जो मशहूरु खाॼो आहे। सागर जो हलंदो आहे वधीक जेको परे खां ईंदा आहिनि, हैदराबाद खां, कराची खां, ही सखर वारी साइड खां बि ईंदा आहिनि, तव्हां खणी वेंदा आहिनि। बाक़ी सखर वारो जेको आहे एतिरो मिठो कोन्हे खाॼो जेतिरो पंहिंजो मिठो आहे खाॼो। रेट हींअर 5000 खां 6000 ताईं हले पियो सागर वारो, 6.5 बि आहे, जी हाँ 7000 बि आहे। माना जेको माना माल जे हिसाब सां जेको माल सुठो आहे त उन हिसाब सुठो रेट आहे, हल्को आहे त हल्को रेट आहे। खाॼो सियारे जी बहितरीन सौगात आहे। ग़रीब माण्हू बादाम पिस्ता त नथो ख़रीद करे सघे पर खाॼो वॾे चाह सां वापरायो वञे थो। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सागर।